से उतों खणी विया हुई थाने ते। असां मजूरी ते हुआसीं, असांखे ख़बर पई त असांजे घर ते पुलिस रेड कयो आहे। असीं मोटी आयासीं, मां या पंहिंजी अम्मा खे वठी करे असीं थाने ते वियासीं। नौशहरो फिरोज़ सिटी थाने ते एसएचओ नवीद राजा शराब जे नशे में हुयो ऐं डीएसपी सरदार अहमद चांद जो असां खां 5 लख रुपया रिश्वत तलब कई। 5 लख रुपया असांजो ग़रीब असां मज़दूर मिस्किन माण्हू असां किथां आणींदासीं। 5 लख रुपया उन्हनि असां खां रिश्वत तलब कई, असांखे धिका ॾेई थाने मां ॿाहिरि कढी छॾियो। असीं मोटी घर आयासीं। उन्हनि 5 लख रुपया न ॾियण जे करे अक्सर माण्हुनि जे चवण ते राति जो पूरो मुक़ाबिलो ॾियारे 11 बजे पूरो मुक़ाबिलो ॾियारे असांजे भाउ शहीद श्याम चंद खे क़तल करे छॾियो। असीं सिंध वज़ीर आला खे, आला इदारनि खे, आला अदलिया खे, चीफ ऑफ पाकिस्तान खे, चीफ ऑफ आर्मी खे असां अपील था कयूं त ख़ुदा रा असां सां इंसाफ़ कयो वञे। सिंध IG खे हिन मामले जी जो नोटिस वठणु खपे। शहीद बेनज़ीर आबाद DIG खे हिन मामले जो नोटिस वठणु खपे। हींअर ताईं असांजी का बि इन्हनि ते कातिलनि ते असांजी FIR न थी आहे। असां इहा अपील था कयूं ख़ुदा रा असां सां इंसाफ़ कयो वञे। जी सिंध।